राठौड़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मूजिब सांगड़ के ज़िले इलेक्शन कमिश्नर मोहम्मद सरवर चयो आहे त पाकिस्तान जी हर शइ खे वोट अदा करण जो हक़ ईअं ई ॾिनो आहे। जेकॾहिं उहो हक़ अदा नथो करे मतिलबु उहो शहरी आइनी हक़ खां महरूम रहिजी वञे थो। अॼु पंहिंजे ऑफिस में वोटर्स कमेटीअ जे इजलास की सदारत कंदे मोहम्मद सरवर चयो त हर वोटर खे हुकूमत मुकमल सहूलियत फराहम करे रही आहे। जॾहिं त अॻु में सिर्फ़ु सरकारी मुलाज़िमनि खे पोस्ट ज़रिए वोट ॾियण जो हक़ हासिल हो, पर हाणे माज़ूर माण्हुनि कैदियुनि खे पिणु पोस्ट ज़रिए वोट कास्ट करण जो हक़ मिलियो वियो आहे। हिन चयो त असांजे वोटर खे वोट जी अहमियत बाबति ॼाण हुजणु घुरिजे त जीअं हू वोट ज़रिए बहितर उम्मीदवारनि खे मुंतख़िब करे ऐं पंहिंजे लाइ बहितर मुस्तक़बिल जी चूंड करे। हिन चयो त इलेक्शन कमीशन हर इलेक्शन खां अॻु न्यू वोटरनि फ़हरिस्तूं तयारु कंदी आहे। तंहिं करे सियासी पार्टियुनि खे घुरिजे त इहे नई लिस्टूं हासिल कनि ऐं वोटरनि खे बहितर सहूलियत मुहैया कनि। हिन चयो त वोटरनि जी सहूलियत जे लाइ इलेक्शन कमीशन नादरा सां गॾु सुञाणप कार्ड जारी रखण जे हवाले सां पिणु कमु करे रही आहे। इजलास में हिंदू काउंसिल जे अॻवान राजेश कुमार हरदसानी, DSP जे नुमाइंदे साबिर हुसैन मेहर, डिप्टी डायरेक्टर इतलात ज़फ़र अली मंघी, इलेक्शन कमिश्नर मोहम्मद उमेर, साइमा सत्तार, असिस्टेंट डायरेक्टर नादिर रज़ा अली मरी समेत ॿियनि शिरकत कई।